अस्सलाम वालेकुम नाजरीन। प्रोग्राम हॉट इशू में मां वञी मेज़बान सबीन मेमन। नाजरीन, हॉट इशू प्रोग्राम में अॼु जिन इशूज़ खे असां पंहिंजे प्रोग्राम में शामिल कयो आहे, जिन इशूज़ ते ॻाल्हि ॿोल कंदासीं, अपडेट तव्हां ताईं पहुचाईंदासीं, उहे औरतुनि सां लाॻापियल आहिनि, न्याणियुनि सां लाॻापियल आहिनि। असांजे मुख़्तलिफ़ ज़िलनि मां 2-3 ॾींहंनि अंदरि एतिरियूं तमामु घणियूं अहिड़ियूं ख़बरूं रिपोर्ट थियूं आहिनि मीडिया ज़रिए, जिन में छोकिरियुनि खे ज़बरदस्ती किथे अगवा कयो वियो आहे, किथे उन्हनि सां ज़्यादती कई वई आहे, किथे उन्हनि जी ज़बरदस्ती शादी कराई वई आहे, किथे नंढी उमिरि में उन्हनि जी शादी कराइण जी कोशिशि कई पई वञे, या किथे वरी उन्हनि खे ॿिए हंधि विकिरो करण जूं ख़बरूं पिणु रिपोर्ट थियूं आहिनि। इन करे अॼु असां पंहिंजे प्रोग्राम में मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां रिपोर्ट थींदड़ कुझु अहिड़ियूं ख़बरूं पंहिंजे प्रोग्राम में शामिल कयूं आहिनि ऐं तव्हांखे अपडेट ॾींदासीं। प्रोग्राम में ॻाल्हि कंदासीं सभ खां पहिरीं गंबट मां अगवा ॼाणायल हिंदू नारी आरती, जंहिंजे माइटनि पारां इहो चयो पियो वञे त उनखे ज़ोरी हथियारनि जे ज़ोर ते हथियारबंदनि पारां अगवा कयो वियो आहे, जॾहिं त नारी पारां इहे पिणु चोबोल आहिनि, इहो पिणु चयो पियो वञे त उन छोकिरीअ पारां मुबैना तौरु घरां फ़रार थी करे पंहिंजी मर्ज़ीअ सां इस्लाम क़बूलियो वियो आहे ऐं शादी कई वई आहे। नारीअ जे अगवा ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ शहरनि में गुज़िरियल 2 ॾींहंनि खां मुज़ाहिरा पिणु जारी आहिनि, जॾहिं त पुलिस केस दाख़िल करे कुझु गिरफ़्तारियूं पिणु कयूं आहिनि। गंबट जे हिंदू पाड़े मां आचरनी अगवा ॼाणल नारी आरती बैराज कानूनी सखर जी गोल मस्जिद जे मौलवी असदुल्ला मेमन अॻियां इस्लाम क़बूले अमीर बख़्श वसाण सां निकाह पिणु कयो आहे, जॾहिं त इस्लाम क़बूलण खां पोइ नारी जो नालो आरती मां हटाए करे महविश रखियो वियो आहे, जॾहिं त इन इस्लाम क़बूल करण जो सर्टिफिकेट ऐं निकाहनामो पिणु मीडिया खे जारी कयो वियो आहे। आरती सां गॾु इहो पिणु चयो पियो वञे त हरूमल ऐं दयामर जा 2 पुट बि मुसलमान थिया, जिन मां हिक जो नालो वक़ार ऐं ॿिए जो अब्दुल हक़ रखियो वियो ऐं 2 ॼणा इन निकाह जा गवाह पिणु बणिया। आरती उर्फ़ महविश ऐं अमीर वसाण अॼु निकाह जे ॿिए ॾींहुं सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच सखर में पेश थिया ऐं तहफ़ुज़ जी दरख़्वास्त कई। उन्हनि जो चवणो त उन्हनि पंहिंजी मर्ज़ीअ सां नारी जो चवणो त उन रज़ा ख़ुशी सां इस्लाम क़बूलियो आहे, उनखे कंहिं बि अगवा न कयो आहे, न उन सां का ज़ोर ज़बरदस्ती कई वई आहे। इन करे उन्हनि खे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे, जॾहिं त हिंदू नारी जे इन तरह मुबैना अगवा खां पोइ हिंदू बिरादरी मुसलसल एहतजाज करे रही आहे। नारी जी बाज़ियाबी लाइ हिंदू बिरादरी पारां PPMN ए नवाब वसाण सां मुलाक़ात कई वई, उनखे मदद जी अपील कई वई। उन मौक़े ते नारी जे भाउ पिणु ॻाल्हाईंदे चयो आहे त अमीर वसाण ऐं उनजा साथी हथियारनि जे ज़ोर ते ज़बरदस्ती उन्हनि जी छोकिरी खे घरां अगवा करे विया, जॾहिं त पुलिस मुख्य जवाबदार खे हथु करण में नाकाम वई आहे। इहो पिणु उन्हनि चयो त हिंदू बिरादरी खे मुसलसल टॉर्चर कयो पियो वञे, उन्हनि खे केतिरा ई तहफ़ुज़ात आहिनि ऐं उन्हनि जी न्याणियुनि खे ज़बरदस्ती अगवा करे उन्हनि जो ज़ोरी मज़हब मटायो पियो वञे। इन हवाले सां तव्हांखे ॿुधायूं त IG सिंध पारां पिणु इन मामले जो नोटिस वरितो वियो आहे। IG सिंध जे हुकुम खां पोइ दहशतगर्दी एक्ट तहत आरती महाराज जे अगवा जो केस अमीर वसाण ऐं कुझु ॿियनि जवाबदारनि ख़िलाफ़ दाख़िल कयो वियो आहे, जॾहिं त इन खां पोइ कुझु जवाबदारनि खे गिरफ़्तार पिणु कयो वियो आहे, जिन खे पिणु अणॼातल हंधि रखियो वियो आहे। इन इशू खे असां पंहिंजे प्रोग्राम में खणंदासीं, इन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। इन खां अलावा तव्हांखे ॿुधाईंदासीं त कुझु वक़्तु अॻु में सेवण भरिसां शागिर्दियाणी तानिया ख़ासकेली खे क़तलु कयो वियो हो। इन जो क़तल जो सबबु पिणु इहो ॿुधायो पियो वञे त नारीअ जे वारसनि खां नारीअ जो संग घुरियो वियो हो। इनकार ते जवाबदारनि पारां न्याणी खे अगवा करे क़तलु कयो वियो, जंहिंजो IG सिंध पारां नोटिस पिणु वरितो वियो ऐं IG सिंध एडी ख्वाजा सेवण भरिसां शागिर्दियाणी तानिया ख़ासकेली खे क़तलु कंदड़ जवाबदारनि खे फौरी तौरु गिरफ़्तार करण जो हुकुम पिणु ॾिनो आहे। इन हवाले सां तव्हांखे अपडेट ॾींदासीं। इन खां अलावा तव्हांखे ॿुधाईंदासीं त ख़ैरपुर मां जुमे ॾिहाड़े 22 वरनि जी सिद्दीका चन्ना खे अगवा कयो वियो, जेका वनवाह में वेठल हुई ऐं सिद्दीका चन्ना जे हवाले सां तव्हांखे ॿुधायूं त उनखे उन ॾींहुं अगवा कयो वियो जंहिं ॾींहुं उनजो वनवाह हो। कुझु ॾींहंनि खां पोइ उनजी शादी रखियल हुई। पुलिस पारां जेको नारी खे हथु कयो वियो आहे ऐं नारी सिद्दीका चन्ना अदालत में जेको बयानु ॾिनो आहे, उनजो चवणु आहे त जवाबदारनि उनखे हथियारनि जे ज़ोर ते ज़ोरी अगवा कयो ऐं उन सां ज़ोरी उनजो निकाह करायो वियो आहे ऐं हूअ पंहिंजे वारसनि वटि वञणु चाहे थी। इन हवाले सां तव्हांखे अपडेट ॾींदासीं। इन खां अलावा तव्हांखे ॿुधाईंदासीं त ॾहरकी जी छोकिरी गुलबानो पसंद जी शादी कई आहे जावेद मलिक सां, जंहिंजे हवाले सां तव्हांखे ॿुधायूं त नारी पारां पिणु सिंध हाई कोर्ट में तहफ़ुज़ जी दरख़्वास्त दाख़िल कई वई आहे ऐं नारी जे वारसनि पारां छोकिरे जावेद मलिक ते अगवा जी FIR पिणु दाख़िल कई वई आहे। इन हवाले सां तव्हांखे अपडेट ॾींदासीं। प्रोग्राम जी शुरूआति कंदासीं गंबट खां। गंबट जी अगवा ॼाणायल हिंदू नारी आरती, जेका मुसलमान थी वई आहे, उनजो नालो महविश रखियो वियो आहे, जॾहिं त हिंदू बिरादरी पारां मुसलसल एहतजाज कयो पियो वञे। उन्हनि जो चवणु आहे त उन्हनि खे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। केतिरे वक़्त खां उन्हनि जी न्याणियुनि खे ज़ोरी अगवा करे उन्हनि जो ज़बरदस्ती न रुगो मज़हब मटायो पियो वञे, पर उन्हनि जूं शादियूं पिणु करायूं पियूं वञनि। उनखां पोइ उन्हनि जूं छोकिरियूं मीडिया ज़रिए अदालत में अचनि थियूं ऐं इहे
ख़बरूं उन्हनि खे मीडिया ज़रिए मिलनि थियूं त उन्हनि जो निकाह थी वियो आहे, उन्हनि जा नाला तब्दील थी विया आहिनि ऐं उन्हनि शादी करे छॾी आहे। इन हवाले सां तव्हांखे ॿुधायूं त IG सिंध पारां पिणु इन वाक़िए जो नोटिस वरितो वियो आहे। सभ खां पहिरीं इन वाक़िए ते ॻाल्हि ॿोल्हि कंदासीं गमट मां सिंध TV न्यूज़ जे रिपोर्टर सां। हाकिम इहो ॿुधायो त अॼु नारी जेका आरती आहे उर्फ़ महविश उहा अॼु अदालत में बि पेश थी आहे, उते उनजी कहिड़ी स्टेटमेंट आहे, उनजे वारसनि जो छा चवणु आहे? समीन खे ॿुधाईंदो हलां त जेका गंबड़ जे हिंदू माला मां सिंधी नारी आहे आरती, जंहिंखे गुज़रियल ॾींहुं जेको आहे सो उन्हनि जे वारसनि जे चवण मुताबिक़ त अमीर बख़्श वसाण ऐं कुझु हुनजा हथियारबंद हुनखे घर मां अगवा करे खणी विया, जंहिंजी जेको आहे सो गंबड़ थाणे ते FIR दाख़िल आहे अमीर बख़्श ऐं हुनजे साथियुनि जे ख़िलाफ़। अॼु हुन जेको आहे सो सखर जे गोल मस्जिद जेका आहे उन में इस्लाम क़बूल करे ऐं हू जेको आहे सो अमीर बख़्श वसाण सां हुन निकाह कयो आहे। हुनजा निकाहनामे जा जेके कागज़ आहिनि उहे माना सोशल मीडिया सां गॾोगॾु प्रिंट ऐं इलेक्ट्रॉनिक मीडिया ते पहुची चुका आहिनि ऐं हिन वक़्तु जेको हुनजे वारसनि जो चवणु आहे त उनजो चवणु इहो आहे त इहो थियो ऐं इहो ड्रामो आहे, असांखे थ्रेड ॾिनो थो वञे ऐं असांजी जेका नारी आहे उहा अगवा कई वई आहे, हुनजो को बि जेको आहे सो माना प्यार जो परणो या अहिड़े क़िस्म जी का ॻाल्हि कोन्हे का। हाकिम इहो ॿुधाए त छा छोकिरी पढ़ंदी हुई या किथे जॉब कंदड़ हुई? आरती जेका आहे उहा हुनजी जेको आहे BSc थियल आहे ऐं उहा हिकु प्राइवेट इदारो आहे कासिम मॉडल स्कूल, उते जेको आहे उहो टीचिंग कंदी हुई ऐं इहो बि ॿुधायो वञे थो जेको अमीर बख़्श आहे उहो बि प्राइवेट इदारनि में टीचर हुई। जी ऐं अॼु नारी अदालत में पेश थी त उते नारी जो छा चवणु हो? छा वारसनि सां नारी जी मुलाक़ात कराई वई? वारसनि जो चवणु आहे त अदालत में असां उते सखर हुयासीं, नारीअ खे अदालत में पेश न आहे कयो वियो ऐं असां सां पंहिंजी जेका न्याणी आहे हुनखे मिलायो बि नथो वञे। अहिड़ी असां हाईकोर्ट में पटिशन दाख़िल करे रहिया आहियूं त असांजी जेका न्याणी आहे उहा असां सां मिलाई वञे त असांखे हक़ीक़तूं मालूम थियनि। इन हवाले सां पुलिस हिन वक़्त ताईं कहिड़ी कार्रवाई कई आहे? पुलिस जो छा चवणु आहे? गंबड़ पुलिस जेको आहे सो मुख़्तलिफ़ जायुनि ते मामूल मुताबिक़ जेको आहे छापा त हया आहिनि, पर हिन वक़्त ताईं हुन का बि गिरफ़्तारी अमल में न आई बि आहे ऐं जेको आहे हिन जो IG सिंध जेको आहे नोटिस बि वरितो आहे, पर हिन वक़्त ताईं आरतीअ जे माइटनि खे को बि रिलीफ न आहे मिली सघियो, न ई का गिरफ़्तारी अमल में शो कई वई आहे। जी हाकिम हिंदू बिरादरी जी में तव्हां उन्हनि जो रिएक्ट छा आहे? मुज़ाहिरा कया पिया वञनि, एहतजाज कयो पियो वञे, तहरीक हलाइण जो पिणु उन्हनि पारां चितार ॾिनो वियो आहे? तव्हांखे ॿुधाईंदो आहियां त अॼु गंबड़ शहर जूं मुख़्तलिफ़ बाज़ारूं इन तरफ़ जेको आहे उहे बंदि हूं, शटर बंदि हड़ताल आई, उते जेको आहे सो गुस्से जी लहर आहे, ख़ौफ़ छायल आहे ऐं हिंदू बिरादरी जेको आहे सो उन्हनि इहो बि अल्टीमेटम ॾिनो आहे त जेकॾहिं असां सां इंसाफ़ न थियो त असीं नेशनल हाईवे ते ब्लॉक कंदासीं ऐं रेलवे ट्रैक बंदि कंदासीं। असां सां इंसाफ़ थियणु खपे ऐं हेॾा ॾाढ जेकॾहिं कुलूर कया हूंदा वञनि था उन्हनि मज़लूम ऐं बेपोच माण्हुनि सां, जिते हिन वक़्तु हुन वटि चूंडियल नुमाइंदो बि को लड़ी न आयो आहे। जी पुलिस सां अवां जी ॻाल्हि ॿोल्हि थी आहे हाकिम इन हवाले सां? पुलिस जो छा? मांखे इहो ॿुधाईंदो आहियां त DSP गंबड़ ऐं SHO गंबड़ सां असांजी ॻाल्हि ॿोल्हि थी आहे। हुननि जो चवणु आहे त IG साहिब जे हुकुम ते असीं जेको आहे पार्टियूं जोड़े मोकिले छॾियूं। हिन वक़्त ताईं असां छापनि जो सिलसिलो जारी आहे, पर हिन वक़्त ताईं का बि अमल में गिरफ़्तारी न आई आहे जेका असीं शो कयूं। जी हाकिम इलाइक़े में इन हवाले सां कहिड़ियूं ॻाल्हियूं गर्दिश करे रहियूं आहिनि? इलाइक़े वासियुनि सां तव्हांजी ॻाल्हि ॿोल्हि थी आहे? इलाइक़े में जेके चोॿोल आहिनि त उन्हनि जो इहे अहिड़ा चोॿोल असांखे ॿुधण में आया आहिनि त उन्हनि जी अंडरस्टैंडिंग हुई ऐं उन खां बाद में जेको आहे हिन जेको हीउ वाक़ियो थियो आहे हुनजे घर मां जेको खणण वारो वाक़ियो आरती वारो, उनजी सॼो जेको मुकमिल गंबड़ शहर आहे उनजी सियासी तमामु धुरी जेके आहिनि उहे मुज़म्मत कनि थियूं ऐं उन्हनि में सख़्तु जेको आहे सो गुस्से जी लहर आहे त अहिड़ा वाक़िया जेको आहे न थियणु खपनि, हिननि खे बुंजो मिलणु खपे त जीअं शरीफ़ माण्हुनि जूं जेके इज़तूं आहिनि उहे महफ़ूज़ रही सघनि। जी महिरबानी हाकिम भट्टी गंबट में असांखे अपडेट करे रहियो हो। गंबट में हिंदू बिरादरी में सख़्त शदीद कावड़ ऐं ॾुख वारी लहर आहे। उन्हनि जो चवणु आहे त अहिड़ियूं जेके कारवायूं आहिनि उहे हथियारबंदनि पारां कयूं थियूं वञनि। मुसलसल मुख़्तलिफ़ वक़्तनि ते हिंदू बिरादरी अदम तहफ़ुज़ जो शिकार आहे, जंहिंसां सूरत हाल अञा वधीक ख़राब थी सघे थी। उन्हनि जो चवणु आहे त उन्हनि खे पंहिंजी छोकिरी सां मिलायो वञे ऐं इन तरह जा जेके वाक़िया आहिनि उन्हनि खे बुंजो ॾियण जी कोशिशि कई वञे, जॾहिं त पुलिस पारां हिन वक़्त ताईं अहिड़ी का बि एक्टिविटी न कई वई आहे। IG सिंध पारां हिन वाक़िए जो नोटिस वरितो वियो आहे। नाज़रीन, हाणे वारसनि सां पिणु ॻाल्हि ॿोल्हि कई वई आहे। अचो त तव्हांखे वारसनि जी ॻाल्हि ॿोल्हि ॿुधायूं त हिंदू अगवा ॼणियल जेका नारी आहे आरती उर्फ़ महविश, उनजे वारसनि जो छा चवणु आहे, अचो त तव्हांखे ॿुधायूं। मूंसां ज़्यादती थी आहे, हमिलो करे छोकिरीअ खे खणी विया आहिनि
हिन महिल ताणी इंसाफ़ न थियो आहे। मां FIR बि कटराई आहे। अमीर हिकिड़ो वसाण आहे, बासर आहे, राणीपुर जो रहाकू आहे, उन मूंसां ज़्यादती कई आहे। उन सां गॾु 5-6 ॼणा ॿिया बि हुया हथियारनि सां, जेके छोकिरीअ खे ज़ोरीअ अगवा करे विया आहिनि। ऐं मां जी अपील आहे वस वारनि खां त भई मूंखे पंहिंजी छोकिरी वापसि कराए ॾियनि। हिन महिल ताणी असांजे चूंडियल नुमाइंदनि कंहिं बि मूंसां राब्तो न कयो आहे। असांजे घर वसाण बिरादरीअ जा ऐं उन सां गॾु कुझु ॿिया साथी हुया, जंहिंजो नालो हिकिड़ो असां सुञातोसीं अमीर अली वसाण हुयो। उहे असांजे घर जेको आहे चढ़ाई करे हथियारबंदनि जे ज़ोर ते असां ते जेको आहे कुझु धक बि हया विया ऐं असांजी जेको आहे न्याणीअ खे अगवा बि कयो वियो। असां हुकूमत खे पुरज़ोर सां असां अपील कयूं था त ॿिया हुकूमत वॾा वॾा मसइला हल करे थी, हिकु हे मसइलो बि जेको आहे सो असांजो मसइलो हल कयो वञे हिंदुनि जो। मूंखे पंहिंजी न्याणी मोटाए ॾियो, मां ॾाढी तकलीफ़ में आहियां। मूंखे ॾाढी न्याणी प्यारी आहे ॾाढी, मां रोआं थी वेठी, मूंखे बुखार निकितो आहे, ॾकणी वठी वई आहे ॾाढी। मूंखे पंहिंजी न्याणी मोटाए ॾियो, या त पराई न्याणी खणी विया न, अगवा करे विया न। मूंखे पंहिंजी न्याणी मोटाए ॾियो, मूंखे पंहिंजी न्याणी मोटाए ॾियो। आया आहिनि ॿारनि खे धकाणी आहिनि, ज़ोरीअ न्याणी खणी आया आहिनि। वसाण आहिनि हितां जा ताक़त भावसर मंज़ूर वसाण जे मिनिस्टर अथनि पंहिंजो, उन जे ज़ोर ते। नाज़रीन, इन ई मामले ते ॻाल्हि ॿोल करण जे लाइ हिन वक़्तु असांखे फ़ोन लाइन ते जॉइन कयो आहे नून लीग सां तालुक़ रखंदड़ खेलदास साहब। खेलदास साहब, तव्हांखे वेलकम चऊं था, तव्हां प्रोग्राम में असांखे जॉइन कयो आहे। कंबट मां जेका अगवा ॼाणायल हिंदू नारी आहे आरती, जंहिंजे बारे में हाणे इहे इंकशाफ थिया आहिनि त उन इस्लाम क़बूलियो आहे, उनजो इस्लामी नालो महविश रखियो वियो आहे। इन तरह जा वाक़िया इहे अॼो पहिरियों वाक़ियो कोन्हे। माज़ी में ॾिसूं त इन तरह जा केतिरा ई वाक़िया थिया आहिनि जंहिं ते यकीनन हिंदू बिरादरी खे तहफ़ुज़ात आहिनि, ॻणती आहे, हाई प्रोफाइल वाक़िया थिया आहिनि। इन्हनि वाक़ियनि ते तव्हां छा चवंदो, ईअं छो थी रहियो आहे? ॾिसो, आउं सम्झां थो त जीअं तव्हां ज़िक्र कयो त पहिरियों वाक़ियो कोन्हे। पहिरीं बि रिंकल हुजे, लता कुमारी हुजे, अहिड़ा खोड़ सारा जेके असां नाला आहिनि जेके असांजूं सिंध जूं न्याणियूं हुयूं, उन्हनि खे ज़ोरी अगवा कयो वियो। हिकु त मां पहिरीं ॻाल्हि वाज़े कयां त अगरि कोई बि जवान शख़्स या जेको बालिग शख़्स आहे, अगरि कंहिंखे को दिलि सां कंहिं बि मज़हब खे उहो चॉइस करे थो या हुनजी दिलि चवे थी त उहो बिल्कुलु हुनजो इंसानी इख़लाक़ी हक़ आहे त उहो भले फ़ैसिलो करे। पर ही जेके अहिड़े क़िस्म जा तव्हां ॾिठो त गंबट मां वरी जेको सो हथियारनि जे ज़ोर ते दादागीर ऐं जेको सो ॾाढ जे बुनियाद ते हिकिड़े घर मां न्याणी खे खयों वियो आहे ऐं वरी हाणे ॿिए ॾींहुं वरी उहे ख़बरूं अचनि त हिन जेको मज़हब तब्दील कयो। त आउं सम्झां थो इहा बि हिकिड़ी गुंडागर्दी आहे, हिकिड़ी ॾाढ मुर्गी आहे ऐं जेको सिंध में थिए पई ऐं इहो तसलसल आहे ॿियनि वाक़िअनि जो। आउं सम्झां थो हुनजो हिकिड़ो सबबु इहो बि आहे त जेकी पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट आहे सिंध में, तव्हां पोइ जेके 5 साल हुई हुन में केतिरा ई अहिड़ा वाक़िया थिया ऐं हिन हुकूमत में बि को बि सिंध जे हिंदू बिरादरी खे तहफ़ुज़ ॾियण लाइ उहो तयारु न आहे। ऐं जेको वाक़िया थियनि था उन में बि उन्हनि जी उतां जा जेके मुक़ामी माण्हू आहिनि या पार्टी उनजी जी क़यादत आहे या उनजा MP MNAs आहिनि, उन्हनि जी उन्हनि खे सपोर्ट हुजे थी। पर जेकॾहिं का छोकिरी अहिड़ो फ़ैसिलो करे थी त उनखे आज़ादु हैसियत ॾिनी वञे, उनखे शेल्टर में रखियो वञे, उनखे माइटनि सां मिलणु वञे, उनखे मौक़ो त ॾिनो वञे त माण्हू ख़बर त पवे घर वारनि खे त वाक़ई हिन पंहिंजो फ़ैसिलो बदिलायो। पर ईअं ई राति विच में सुते लोक जेको फ़ैसिला थी था वञनि, चवनि था त हीउ निकाहनामो तव्हां वठो, हीउ जेको छोकिरी इस्लाम क़बूल कयो। त मां सम्झां थो हीअ मज़हब इस्लाम जेको सो हिनजी इजाज़त नथो ॾिए त तव्हां किथे ज़ोरीअ जेको सो पंहिंजो मज़हब खे तब्दील करायो। इस्लाम त अक़लियतूं हुजनि या जेके ॿिया मज़हब आहिनि उन्हनि जे एतिराम दुनिया जो वाहिद मज़हब आहे जंहिंमें ॿिए मज़हब जो एतिराम ॿुधायल आहे। त आउं सम्झां थो हिते हीअ इस्लाम जी प्रचार त न पई थिए, बल्कि हीअ हिकिड़ो तकलीफ़ कंहिं इंसान खे ॾियनि पिया। ऐं असां सिंध जा हिंदू जेके बि आहियूं, असीं सम्झूं था ही को लार्जेस्ट न पियो थिए, हिकु थियनि था 6 महीने 12 महीने या 3 महीने हिकिड़ो वाक़ियो थिए थो, वरी हुन ॻाल्हि खे ख़तमु कयो थो वञे। त हिन ते हिकिड़ी गॾियल हिकिड़ी मतिलबु APC थियणु खपे त
ही छो थियनि था, इन जो सबबु छा आहे? खेलदास साहब, गॾियल एपीसी थियणु घुर्जे। हिंदू कम्युनिटी पारां केतिरा ई मेंबर आहिनि जेके हिंदू बिरादरी सां तालुक़ रखनि था, सिंध असेंबली में आहिनि, क़ौमी असेंबली में उहे नुमाइंदगी कनि था, उन्हनि पारां छो को आवाज़ अहिड़ो न उथारियो वियो आहे या अहिड़ियूं के कोशिशूं न कयूं वयूं आहिनि या कोशिशूं थियनि पयूं उहे कामयाबु न पयूं थियनि? इन हवाले सां कुझु ॿुधायो। त आउं तव्हांखे अधी ॿुधायां त हिकिड़ा MP अहिड़ा आहिनि जेके पार्टी पॉलिसी ते ख़ामोश रहनि था, हिकिड़ा उहे आहिनि वरी जेके शराब जा गुता ऐं परमिटूं वेही उन्हनि जो कारोबार कनि था। उन्हनि खे न हिंदू माण्हुनि जी, न पंहिंजी बिरादरी जी, न सिंध जी उन्हनि खे का ॻणती कोन्हे। उन्हनि खे सिर्फ़ु पैसो कमाइणो आहे, हू धंधोड़ी आहिनि, कारोबारी आहिनि, ऐं उन्हनि खे सिर्फ़ु कारोबार पंहिंजो करिणो। उनखे को बि अवाम जे इंट्रेस्ट सां या सिंध जो अगरि कहिड़े माहौल थिए थो या को सिंध में का अहिड़ी सोच पैदा थिए थी, उनखे ख़तमु कीअं कजे, उन्हनि जी का अहिड़ी वसी मतिलबु हिते बि सियासत थिए थी? हिते बि सियासत थिए थी, पर हुननि जो जेको फर्ज़ु आहे उहो पंहिंजी क़यादत जे अॻियां नथा रखनि, ॻाल्हाइनि नथा। ऐं मां सम्झां थो उन्हनि जो को रोल रहियो ई न आहे। जेकॾहिं उन्हनि जो रोल हुजे त हिन क़िस्म जा अगरि मसइला थियनि बि था त उन्हनि जो इनिशिएटिव नज़र अचे। तव्हां ॾिसो त कल्ह हीउ वाक़ियो थियो, को बि सिंध जो, पीपल्स पार्टी जो या को बि ॿी जमायत जो को MP उन्हनि ग़रीबनि ते लड़ी न वियो। हू चवंदा त असां सां अचनि, असां सां राब्तो कनि। बाबा हुननि जी नियाणी खजी वई, तव्हां वटि कीअं अचनि? तव्हां हुननि ते वञो न, ज़ुल्म हुननि सां थियो, ज़्यादती हुननि सां थी, तव्हां ते अचनि, तव्हांखे ॿुधाइनि, पोइ तव्हां वरी पंहिंजो ॻाल्हाईंदो, पोइ आवाज़ उथारींदो, तेसिताईं त उहो छोकिरी ख़बर न आहे किथे पहुची वेंदी। मां सम्झां थो हू जेको पंहिंजो जेको फ़ाल किरदारु हुजणु खपे असेंबली में, असेंबली खां ॿाहिरि या क़यादत वटि। तव्हांखे आउं ॿुधायां त असां जॾहिं वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ साहिबु सिंध में आया हुआ दीवाली मनाइण, मूं ते इहा ॻाल्हि रखी हुई, वज़ीर आज़म अॻियां रखी हुई त असांखे सिंध में हीउ जेको रिंकल कुमारी या लता कुमारी अॻुवा थियनि थियूं त असांखे ॾुख थिए थो, असांखे तकलीफ़ आहे, उहा असांजी तकलीफ़ दूरि कई वञे। त असां पंहिंजे माना हिकिड़े आहे पंहिंजो हिकिड़े वॾे इवेंट ते बि उहा ॻाल्हि रखी पंहिंजे हुकूमत जे अॻियां। उते सिंध जो चीफ मिनिस्टर बि मौजूदु हो। त असां त हमेशह असांजी पार्टी ऐं असांजी हुकूमत असांजे मूं अॼु बि पंहिंजो वफ़ाक़ी हुकूमत खे, वज़ीर आज़म खे बि पंहिंजो इन सिलसिले में आगाही ॾियण जी कोशिशि कई त जीअं इहा ॻाल्हि उते पहुचे ऐं असां हुन लाइ इनिशिएटिव वठूं पिया त वफ़ाक़ बि हुन में जेको थो पंहिंजो नोटिस वठे ऐं हिन नियाणी खे बाज़ियाब करायो वञे। खेलदास साहब, पर जेसि ताईं मफ़ादनि वारी सियासत, पार्टी वारी सियासत ख़तमु न थींदी ऐं इंसाननि जे बुनियादी हक़नि वारी सियासत न शुरू थींदी, सभिनी पार्टियुनि के में केतिरा ई अहिड़ा अक़लियती मेंबर आहिनि जेके हर पार्टी खे लीड कनि था, तेसि ताईं तव्हां सम्झो था त इहे इशूज़, इहे मामला ख़तमु न थी सघंदा, समाज में इन तरह जा रवैया ख़तमु न थी सघंदा? पहिरीं ॻाल्हि त असांजी सोच हुजणु खपे त असां को अक़लियती कोन आहियूं, असां सिंधी आहियूं, पाकिस्तानी आहियूं, हिन सूबे जा, हिन मुल्क जा, हिन जा वारिस आहियूं ऐं असां में को बि मतभेद न आहे। बकर जेकॾहिं का नियाणी को बि क़दम खणे थी, तव्हां ॾिसो त मुस्लमाननि में बि हिकिड़ियूं नियाणियूं हूंदियूं जेके प्यार जे पढ़ने में या लव मैरिज में या निकिरी बि थियूं या ग़लति फैसला हुननि खां थी वेंदा आहिनि लाइफ में, पर उन्हनि खे मौक़ो ॾिनो वेंदो आहे। ईअं ई जेकॾहिं असांजी नियाणीअ खां को ग़लति फ़ैसिलो थिए थो हुनखे मौक़ो ॾिनो वञे। असां इहो सिर्फ़ु चऊं था त हुनखे टाइम ॾिनो वञे ऐं असांजो फर्ज़ु आहे जेके असीं पार्टियुनि में वेठा आहियूं या जेके असां MP MNAs आहिनि उन लाइ हिकिड़ो जामे प्रोग्राम जोड़ीनि, उहो हिकिड़ो ॻाल्हाइनि ऐं जेसिताईं कानून साइज़ी जी बि ज़रूरत आहे। तव्हां ॾिसो त सिंध असेंबली में कानून पेश थियो, उन कानून ते अमल न कयो वियो। पीपल्स पार्टी जी हुकूमत खे हिकिड़ी कॉल आई हिकिड़ी तनज़ीम जी, उनजे सरबराह जी, उनजी क़यादत, उहो बिल वापसि वठी छॾियो, उन बिल तां वापसि विथड्रा थी विया। त आउं सम्झां थो पोइ हीउ जेको वञी असांजे मंदरनि ते अचनि था, तिलक लॻाइनि था ऐं अची आरती घुमाइनि था, जेकी पीपल्स पार्टी क़यादत, पोइ उन्हनि खे कहिड़ी ज़रूरत आहे जेकॾहिं हू कानून साज़ी नथा कनि, जेकॾहिं उन्हनि खे आज़ादी न आहे, उहो अगरि पंहिंजी सोच या पंहिंजे MPs जी पॉलिसी खे नथा उनखे खणी सघनि त पोइ हीअ असां सां छो था सिंपति लाइ अचनि? कहिड़ी हमदर्दी असां सां कंदा? असां सां हमदर्दी त हिन मुल्क में, हिन सूबे में असां कानून साज़ी आइन ते कई वञे न, असां पंहिंजो हक़ था घुरूं। त उहो जॾहिं असांजी पार्टियूं नथियूं कनि, बाक़ी अचनि थियूं ऐं अचनि था हुते तिलक जी लॻाए ऐं उहो हिकिड़ो आउं सम्झां थो हिकिड़ो फोटो सेशन करे था वञनि, त हिन सां कहिड़ो असांजे सोसाइटी ते फ़र्क़ु पवंदो, कहिड़ो हिन सूबे ते फ़र्क़ु पवंदो? ज़रूरत जेकी आहे कानून साज़ी जी आहे। आउं सम्झां थो हिकिड़ी सोच आहे उन ख़िलाफ़ जेकी उहा कानून साज़ी करणु नथी ॾे, उनमें पीपल्स पार्टी जो अहम रोल आहे। पीपल्स पार्टी करणु खपे। पीपल्स पार्टी दावा करे थी असीं सिंध में लिबरल जमायत आहियूं हिन मुल्क में, त सिंध असेंबली में उन्हनि वटि इख्तियार आहे त उन्हनि बिल उहो छो वापसि वरितो? आउं चवंदो वरी उहो बिल पेश कयो वञे ऐं उन बिल जेसिताईं कानून साज़ी न कई वेंदी तेसिताईं टेक्निकली इहे इश्यूज़ थींदा रहंदा
ऐं पोइ ज़ाहिर इहे मसइला असांजे लाइ वधंदा। महिरबानी खियलदार साहब नून लीग सां तालुक़ रखंदड़ उन्हनि जो चवणु हो त जेसिताईं को कानून इन ते पास न कयो वेंदो, पीपल्स पार्टी जी हुकूमत आहे, उन्हनि जी ज़िमेदारी आहे त अहिड़ो कानून पास करे जंहिंसां इहे मामला रुकिजी सघनि। यकीनन मज़हबी ऐं कानूनी हवाले सां इहा गुंजाइश क़तई तौर ते कोन्हे त कंहिंखे हथियारनि जे ज़ोर ते अगवा करे उन्हनि जी ज़बरदस्ती शादी कराई वञे, ज़बरदस्ती उनजो मज़हब मटायो वञे ऐं उन्हनि खे वालदेन सां न मिलणु ॾिनो वञे। इन तरह जा जेके रवैया थियनि था, वाक़िया थियनि था, उहे शदीद मुज़म्मत जोगा आहिनि, इन्हनि खे रोकण जी ज़रूरत आहे। नाज़रीन, प्रोग्राम जे सिलसिले खे जारी रखंदासीं, पर हिते वक़्तु आहे मुख़्तसिर वक़फ़े जो, वठूं था वक़फ़ो। वेलकम बैक नाज़रीन। नई मामले ते ॻाल्हि ॿोल करण जे लाइ असांखे फ़ोन लाइन ते जॉइन कयो आहे रवि ॾावण आल, पाकिस्तान हिंदू पंचायत जा जनरल सेक्रेटरी आहिनि। रवि साहब, इहो ॿुधायो त हिंदू कम्यूनिटी जेका आहे उन जा केतिरा ई जेके मेंबर्स आहिनि, असेंबली में आहिनि, मुख़्तलिफ़ पार्टियुनि खे लीड कनि था, छा उन्हनि जी तव्हां किथे का कमी बेशी ॾिसो था पंहिंजो रोल अदा करण में इन्हनि मामलनि ते? उन्हनि पारां को अहिड़ो मज़बूत प्लेटफॉर्म उन्हनि खे दस्तियाब हूंदे, मौजूदु हूंदे, को आवाज़ नथो उथियारियो वञे? ॾिसो, ऑल पाकिस्तान हिंदू पंचायत जॾहिं 1947 खां वठी जॾहिं असांजो 2014 में असां पंहिंजो प्लेटफॉर्म ठहियो, उन त असां इन ई सां आहियो त जेको गैप हुयो असांजो पार्लियामेंट ऐं असांजी हिंदू पंचायती सदरनि में जेके बि सदूर आहिनि उन में जेका गैप हुयो, उन गैप्स खे असां ख़तमु करण लाइ उहो आंदोसीं ऐं नो डाउट काफ़ी असां उन्हनि खे जेको आहे उन्हनि जो गैप ख़तमु कयो आहे, सेम प्लेटफॉर्म ते आंदो आहे। पर अञा ताईं असां में मतिलबु पार्लियामेंट वारनि खे एतिरी असांजे जेके मिनारिटी आहिनि अलदो कि सुठा वज़ीर बि आहिनि, सुठी पोजीशन बि आहिनि, पर उहो अॼु ताईं जेको आहे त उन में का बि सुठे क़िस्म जी हू न करे पंहिंजी कानून साज़ी न करे सघिया आहिनि। हिकिड़ी नंद कुमार गोकलानी ट्राए कई, उन में बि जेको आहे त असां फेल वियासीं। त असांजी अॼु जी वक़्त जी आवाज़ आहे, वक़्त जी ज़रूरत आहे, वक़्त जी हिसाब आहे त हिकिड़ो कानून अहिड़ो पास कयो वञे जंहिंमें जेको आहे त उन्हनि खे जेको हितां जी मिनारिटी जेका क़ाइदे आज़म जे रूह 11 सेप्टेम्बर जेको असांखे क़ाइदे आज़म असांखे पाकिस्तान जे तस्वर ॾेखारियो हुयो, उनखे अगरि असां अॼु साम्हूं रखी करे अॼु जेकॾहिं असांखे उन लाइ त असां मिनारिटी साॻी जॻहियुनि ते असां पाण खे कमज़ोर ऐं असां पाण खे मतिलबु कंहिं बि लिहाज़ खां सेफ ऐं सिक्योर नथा फील कयूं। असांजे खियलदास साहब सां बि ॻाल्हि ॿोल थी, उन्हनि जो चवणु हो त मुख़्तलिफ़ जेके अॻवान आहिनि हिंदू कम्यूनिटी सां तालुक़ रखनि था, मुख़्तलिफ़ पार्टियुनि खे लीड बि कनि था, पर उहे पार्टी जी सियासत कनि था, मफ़ादनि वारी सियासत कनि था, हिंदू कम्यूनिटी जे हक़नि वारी तहफ़ुज़ वारी सियासत नथा कनि। जेकॾहिं उहा सियासत कनि त इन्हनि में का बहितरी अची सघिजे थी, इन्हनि वाक़िअनि खे बुंझो ॾेई सघिजे थो। इन ते तव्हां केतिरे हद ताईं एग्री थींदो? 200% मां एग्री आहियां, छाकाणि जेके असांजा जेके पार्लियामेंट बेसिकली छा आहे त जेसिताईं असांजे पार्लियामेंट खे जेके मेंबर्स आहिनि उहो असां हिंदू पार्लियामेंट जे हिंदू माण्हुनि जे वोट वठण लाइ न वेंदा, तेसिताईं ॾिसो न हिन वक़्तु असांजो पार्लियामेंट जेको बि असांजो अचे थो उहो पंहिंजे तालुकात पंहिंजे ज़ोर बाज़ू ते अचे थो पियो, उनखे पंहिंजे असां हिंदुनि माण्हुनि जे वोटनि जी या कंहिं शइ जी ज़रूरत फील नथी थिए। इहो ई सबबु आहे जो छाकाणि हुननि खे ख़बर आहे त असांखे वोट वञण लाइ वरी आम माण्हू ॾे न वञिणो, उनजे करे ई जेको आहे त हू जेको आहे त उन में एतिरो इंट्रस्ट नथा वठनि। पर अॼु असांखे अगरि वोटनि जे लाइ हुनखे ख़बर पए त असांखे हिते वरी वञिणो आहे त शायदि हुननि खे इहो 2 दफ़ा सोचणो पए त जेको आहे त असांखे जेको आहे त हिंदू कम्यूनिटी लाइ कुझु न कुझु कमु करणो पवंदो। ज़ाहिर आहे हुनखे जॾहिं हिकिड़ो ख़बर आहे त हुनखे जेको सीट मिलणी आहे पंहिंजे ज़ोरे बाज़ू ते, सीट मिलणी आहे पंहिंजे तरीक़े सां, हुनखे आम माण्हुनि हिंदुनि मां त हुनखे को बेनिफिट आहे कोन, त पोइ हू छो असांजे करे जेको आहे त आवाज़ उथारींदा या उहो कंदा। पर नो डाउट हिन वक़्तु जेको आहे जीअं मुकेश कुमार चावला साहब आहिनि या जेके ॿिया पार्लियामेंट आहिनि वरी बि जेको आहे असांजे लाइ जेको थियनि पिया, पर एट द एंड ते उहो इंट्रस्ट डेवलप नथो थिए, छाकाणि हुननि खे उहो असांजे वापसि न आहे मोकिलिणो। आम माण्हू खे हिनखे अगरि वोट वठिणो हुजे त हू डेफिनेटली आम माण्हू जी सियासत करे। अॼु असांजी सियासत जेको आहे सिर्फ़ु पार्टी बाज़ी रही आहे, हुनखे ख़बर आहे त भई अॼु जेकॾहिं मां हुते पंहिंजो इंट्रस्ट मुंहिंजो हुनजो प्रेसिडेंट हुन पार्टी जो या हुनजो सदर या जेके बि हूंदा उन्हनि सां मुंहिंजा तालुकात या हुन सां मुंहिंजो जेको तरीक़ो हूंदो सेटिंग सही हूंदी त मूंखे सीट ॾींदो। आम माण्हू खे मुंहिंजो फ़ाइदो कोई न मिलंदो, न सीट न मिलंदी, त उनजे करे जेको आहे त असां हुनखे मैनेज न करे सघिया। सही। रवि साहब, आख़िरी सवाल तव्हां खां इहो कंदसि त जॾहिं इन तरह जा वाक़िया थियनि था, कुझु ॾींहं मीडिया में ख़बरूं अचनि थियूं, कुझु ॾींहं वाह वेला थिए थो, यकीनन हथियारनि जे ज़ोर ते जंहिं घर जी न्याणी इन तरह अगवा थिए, उनखे इन तरह कन्वर्ट करायो वञे, वरी उनजी शादी थिए, साम्हूं अचे, वरी माइटनि सां न मिले, अफ़सोस जोॻो अमल आहे, मुज़म्मत कजे थी, यकीनन उनजी फैमिली सख़्तु क्राइसिस में अचे थी।
पर किथां को जटादार आवाज़ नथो उथारियो वञे। पीपुल्स पार्टी जी हुकूमत आहे, को अहिड़ी स्ट्रगल नथी हलाई वञे। ॾिठो वञे त आल हिंदू पंचायत पारां बि कुझु वक़्त खां पोइ माठार थी वञे, 6 महीना 8 महीना गुज़रनि था, वरी कंहिं कुंड मां वरी को अहिड़ो ॿियो वाक़ियो थी थो वञे। छा आहे त बेसिकली मसइलो इहो आहे त ॾिसो हर हिकु माण्हू हिते पंहिंजे कमनि में हिननि में पंहिंजी रोज़मर्रा जी जेके पंहिंजे पेट जे हिसाब सां पंहिंजी जेका ज़रूरतुनि जे हिसाब सां पंहिंजी कमाई जे हिसाब सां उहे सभु एतिरा मजबूर रहनि था त हुन में जेकॾहिं पहिरियों जेके जॾहिं नओं वाक़ियो थिए थो उन हर को हिकिड़ो प्लेटफॉर्म ते अची करे रोडनि ते बि अचनि था। उन खां पोइ डे बाय डे उनखे जीअं रेंकिल जे वाक़े तव्हां ॾिसो त वधि में टाइम जेको आहे त हुन मिलियो, हुनजो जेको पंहिंजो सॻो चाचो हुयो, मामो हुयो, उन्हनि काफ़ी साल 2 साल 3 साल 4 सालनि ताईं हुनखे मतिलबु प्लेटफॉर्म हुनजे लाइ बाक़ाइदे आवाज़ उथारे वियो, हुनजा फिट हुनजी बाक़ाइदे NGOs हुन नालो ते कई, पर एक्चुअली छा आहे त असांखे रिज़ल्ट नथो मिले। जॾहिं ॾिसो न त हिकु अधु में बि असांखे को रिज़ल्ट मिले त असांजी मोटिवेशन थींदी आहे त भई हेॾा रिज़ल्ट मिलियो। छाकाणि जेके बि वाक़िया थिया आहिनि अॼु ॾींहं ताईं तव्हां उहो ॾिसो, हिकु त असांखे अॼु ॾींहं इहा ख़बर नथी पए त उहे शादी खां पोइ उहो छोकिरी वञनि किथां थी। असांखे काफ़ी अहिड़ा वाक़िया बि मिलिया आहिनि जेका हिकु शादी खां पोइ 6 महीननि खां पोइ साॻे उन छोकिरे सां उहा छोकिरी न मिली आहे, उहा वरी ॿिए सां 3 सां 4 सां उहो अलाए किथे वञी पहुचंदी पई। इहो को मां सभिनी लाइ नथो चवां, पर जेके कुझु वाक़िया असांखे मिलिया हुया त इन ई सूरत में छाकाणि त असांजा माण्हू जेके कारोबारी माण्हू आहिनि, हिंदू कम्यूनिटी बेसिकली बिज़नेस माइंडेड आहे, त उनजे करे हू ॾिसंदा त 6 महीना 4 महीना 8 महीना पोइ हू दिलि हारे था वेनि। हू छा था कनि त हू जेका त या त पोइ चवंदा लॾ पलाइण लाइ सोचनि था, या वरी उन खां पोइ ॿियो मार्क्स करे वेही था रहनि जेको उनजे करे। त असल छा आहे त असांखे ॾिसो तव्हां अॼु ताईं कोई बि जेको वाक़ियो थियो आहे, हिकिड़े वाक़िए मां बि छोकिरी जेका आहे असांखे वापसि खणी आयो, ऐं नई जेके बि वाक़िया थिया आहिनि उन मां तव्हां जेकॾहिं उन खां मुक़दस किताब जे लाइ तव्हां पंहिंजे लाइ पुछंदो त उनखे कंहिं शइ जी ख़बर हूंदी उन तरह डिटेल तव्हां हुन खां वञो, तव्हां इंटरव्यू वठो, कंहिं मौलवी वठां, कंहिं वटि बि तव्हां इंटरव्यू करायो, तव्हांखे हुनखे इस्लाम जे असल रूह जी ख़बर ई न हूंदी। असां जेकॾहिं असीं लास्ट टाइम उनखे इहा असां तजवीज़ ॾिनी अथई गवर्नमेंट जे हिसाब सां त भई जेकॾहिं कन्वर्जन थिए थी पई त घटि में घटि उनखे हिकिड़ो सेफ हाउस या कंहिं अहिड़ी जॻह ते रखियो जेको महीनो 2 महीना 3 महीना उनखे बाक़ाइदे हू किताब पढ़नि या जेको बि हुजे, जेकॾहिं उन खां पोइ बि हू जेकॾहिं थिए थी पई त असांखे को एतिराज़ कोन्हे। ऐं ॿियो मीडिया ते फौरन आणी वञे, उन खां बाक़ाइदे पुछी वञे त ॿियो उनखे का प्रेशर आहे, का ॻाल्हि न आहे, उनखे घर जो टार्चर न आहे, उनखे ॿियो को टेंशन न आहे, उहे शयूं अगरि तव्हां हुन मां रिलीज़ करायूं वञनि त घटि में घटि हू फ्रीली पंहिंजो डिसीजन वठी थी। अहिड़े क़िस्म जी जेको आहे त घटि में घटि असांखे जेको आहे उनजे हिसाब सां ख़बर पवणु खपनि त असांजी जेको आहे मतिलबु छोकिरियूं किथे वञनि थियूं, ऐं प्लस उन खां पोइ जॾहिं शादी खां पोइ बि उनजो ट्रैक डाउन करणु खपे। उनखे साल 2 सालनि खां पोइ कंहिं बि हिकिड़े मख़सूस इदारो या हिकिड़ो डेवलप कई वञे, उन वटि हू वापसि हाज़िर थियनि त उहो साॻे छोकिरे सां उनजी उहो मौजूदु आहे या उहो छोकिरी ॿिए काॾे हली वई आहे। त अहिड़े क़िस्म जी जेकॾहिं असां हुन में जेकॾहिं असां पंहिंजो प्लान ठाहींदासीं त असां जेको आहे त हुन में उन शइ खे हिकिड़ो त बाउंड करे सघंदासीं त उहा छोकिरी असांजी छोकिरी जेका मिसयूज़ नथी थिए ऐं उहा ख़ुदि साॻी छोकिरे सां रहे थी पई या केरु। उन में काफ़ी अहिड़ियूं तजवीज़ूं आहिनि जेके असां गवर्नमेंट खे ऑन रिटन में पाकिस्तान हिंदू पंचायत ॾेई चुकी आहे, पर अॼु ॾींहं ताईं को रिज़ल्ट नथो निकिरे असांजी इम्प्लीमेंटेशन जी गवर्नमेंट जे तरफ़ां असांखे कोई बि क़िस्म जी इम्प्लीमेंटेशन नथी निकिरे। न असांखे लॉ एनफोर्समेंट जी तरफ़ां का रिज़ल्ट मिलियो आहे त बाबा हीअ छोकिरी वापसि आई आहे, हुन छोकिरी खे बाबा कयूं। असल ॾिसो न, छोकिरी डर ख़ौफ़ खां हुनजे ॿारनि हुनजे पीउ माउ जो हुनजे ॿाहिरनि जो डर ख़ौफ़ जे करे जेको आहे त उहो पोइ बाद में मजबूरन हुन ॻाल्हि खे एक्सेप्ट करे रही थी। वॾी महिरबानी रवि डावण साहब, तव्हां इंतिहाई तफ़सील सां असां सां इन मौज़ू ते ॻाल्हि ॿोल कई। नाज़रीन, गंबट मां अगवा ॼाणल हिंदू नारी जे हवाले सां जिन महिमाननि खे असां फ़ोन लाइन ते वरितो, रवि डावण जो इहो चवणु हो त कानून साज़ी थियणु घुरिजे। इन मामले ते तजवीज़ूं ॾियण बावजूदि हुकूमत पारां सरकार पारां अहिड़ो को ख़ासि स्टैंड या अहिड़ी का मोट उन्हनि खे न ॾिनी वई आहे, को रिज़ल्ट को नतीजो उन्हनि खे नथो मिले, जंहिंजे करे हू तमामु घणो मायूस आहिनि ऐं अहिड़ा वाक़िया रुकजनि नथा, बल्कि मुख़्तलिफ़ वक़्तनि ते अहिड़ा वाक़िया मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां थियनि था। हाणे ॻाल्हि कंदासीं सेवण भरिसां शागिर्दियाणी तानिया ख़ासकेली खे क़तल कयो वियो आहे, जंहिंजे लाश मिलियो आहे। उन खां पोइ IG सिंध पारां इन वाक़िए जो नोटिस वरितो वियो आहे ऐं जवाबदारनि खे फ़ौरी गिरफ़्तार करण जो हुकुम पिणु ॾिनो वियो आहे। वाज़े रहे त इन न्याणी जो क़तल पिणु संगावती तकरार तां थियो। न्याणी जे वारसनि पारां तानिया जो संग न ॾियण खां पोइ जवाबदारनि पारां न्याणी खे अगवा करे उनखे क़तल कयो वियो। इन वाक़िए जो IG सिंध AD ख्वाजा पिणु नोटिस वरितो आहे, जॾहिं त IG सिंध AD ख्वाजा
DIG हैदराबाद ऐं SSP जामशोरो खां हिन वाक़े जी रिपोर्ट तलब कई आहे ऐं फौरी तौर जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जो हुकुम पिणु ॾिनो आहे। हिन हवाले सां वधीक तफ़सील अचो त ॿुधाए रहियो आहे असांखे सिंध TV न्यूज़ जो सेवण जो रिपोर्टर कादिर कुबर। झांगारा शहर में 2 ॾींहं पहिरियां बल्कि 3 ॾींहं पहिरियां पोरियत दर्ज़ी गुलाम कादर ख़ासकेली जेको झांगारा शहर में दर्ज़ो कमु कंदो आहे, जवाबदार नुहाणी बिरादरी सां तालुक़ रखंदड़ जवाबदारनि हिन घर में दाख़िल थी 10वीं क्लास जी शागिर्दियाणी शहीद तानिया ख़ासकेली खे ज़बरदस्ती अगवा करण जी कोशिशि कई ऐं उन पारां इनकार करण ते मज़ामत करण ते खेसि गोलियूं हणी क़त्ल कयो वियो, बेदर्दी सां शहीद कयो वियो। असां उन घर में मौजूदु आहियूं, शहीद तानिया जे घर में मौजूदु आहियूं। संदसि वालिद हिते मौजूदु आहे, संदसि भेनरूं ऐं ॿिया घर जा भाती हिते मौजूदु आहिनि। अॼु बि हीउ घर वीरान जा मंज़र पेश करे पियो। हिन घर में रोज़ राड़ो आहे, मगर हितां जी इंतिज़ामिया, पुलिस इंतिज़ामिया, हितां जा बासर सियासी वॾेरनि अञा ताईं जेको आहे हिन मासूम न्याणी जे क़त्ल बाबति का बि तहरीक न आहे वरितो, न ई हुन जा कातिल जेको आहे गिरफ़्तार थी सघिया आहिनि, न ई उन्हनि जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ के पुलिस पारां बंदोबस्त कया विया आहिनि। जॾहिं त तव्हांखे ॿुधाईंदो हलां त तॾहिं ते जॾहिं असां हिते पहुतासीं त तॾहिं ते पिणु हिन महिल ताईं को बि हितां जो चूंडियल नुमाइंदो या पुलिस जो अमलदार, बाला अमलदार हिन जेको मुतासिर घर आहे गुलाम कादर ख़ासकेली जी न्याणी जेका शहीद कई हुई बेगुनाह, उन सां जेको आहे ताज़ियत बि न आहे कई हुई, न ई हुनजे तॾे ते अची साणस का हमदर्दी ॾेखारी आहे। त हिन हवाले सां असां हिते मौजूदु आहियूं। हीउ मुंहिंजो कैमरामैन अगरि तव्हांखे ॾिसे त हीअ अञा ताईं जेको आहे सो फ़र्श ते रत जा ताज़ा निशान जेके आहिनि, हालांकि घर भातियुनि पारां हुनखे साफ़ बि कयो वियो आहे, मगर उन बावजूद बि अञा ताईं हुन जूं निशानियूं हिते मौजूदु आहिनि। ऐं हीउ मुंहिंजो कैमरामैन तव्हांखे ॾसे पियो त हीउ उन घर में असां मौजूदु आहियूं। शहीद तानिया ख़ासकेली जेका 10वीं क्लास जी शागिर्दियाणी हुई, 10वीं क्लास जे अंदरि उहा पढ़ंदी हुई, मगर जेके कातिल आहिनि उहे बासर दुरियूं आहिनि जिन उनखे बेदर्दी सां क़त्ल कयो ऐं सिर्फ़ु उन मामले ते क़त्ल कयो। त हीउ हिकिड़े ग़रीब घराणे सां तालुक़ रखंदड़ आहे गुलाम कादर ख़ासकेली। ऐं उनजो चवणु आहे त इन खां पहिरियां बि जेको आहे साॻिया बासर नुहाणी बिरादरी सां तालुक़ रखंदड़ पहिरियां बि खेसि धमकियूं ॾींदा आया आहिनि ऐं मुख़्तलिफ़ तरीक़नि सां खेसि टार्चर कंदा आया आहिनि। केॾी महिल संदसि घर मां चोरियूं, त केॾी महिल संदसि घर में मुख़्तलिफ़ जेके तरीक़ा इस्तेमालु करे खेसि ख़ौफ़ज़दा कयो वियो आहे। ऐं हिन महिल ताईं बि उहो ख़ौफ़ज़दा आहे, जंहिं ख़ौफ़ जे करे न रुॻो हिन पंहिंजी न्याणी, जॾहिं संदसि न्याणी खे क़त्ल कयो वियो त उन खां पोइ हिन केतिरा ई कलाक पुलिस खे बि इतला न कयो ऐं केतिरा ई कलाक हीउ ख़ौफ़ में रहियो, जॾहिं त पुलिस पाण जेको आहे हिन जे चवण मुताबिक़ त लाश जेको शहीद तानिया जो माड़ो सेवण अस्पताल आंदो ऐं ॻुछ में पोस्टमार्टम कराइण जी कोशिशि कई। उन खां पोइ जॾहिं इहा ॻाल्हि मीडिया ते वायर थी त उन खां पोइ हिन मिस्कीन घराणे सां तालुक़ रखंदड़ गुलाम कादर ख़ासकेली हिमत पैदा कई ऐं जेको आहे सो थाणे ते पहुतो ऐं FIR दाख़िल कराई आहे। हिन वक़्त ताईं FIR ज़रूरु थी चुकी आहे, मगर आउं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जवाबदार गिरफ़्तार न आहिनि थिया। वॾी ॻाल्हि इहा आहे त हिन महिल ते 3 ॾींहं गुज़रण बावजूद बि जवाबदार गिरफ़्तार न आहिनि थिया। अॼु बि हिननि मथां, हिन घराणे मथां उहो ख़ौफ़ तारी आहे त जवाबदार गिरफ़्तार न आहिनि थिया। 2-3 सालनि खां असांखे तंग कंदा आया आहिनि, धमकियूं ॾींदा आया आहिनि, हिरासा कंदा आया आहिनि। पोइ मजबूरीअ में असां चुप रहियासीं। मूंखे एतिरियूं धमकियूं न, मुंहिंजे माना मारण जे लाइ, मुंहिंजे औलाद खे मारण लाइ। धीउ जो मदद कयो। अॼु चोथों ॾींहुं आहे मुंहिंजी धीउ, मां उन खां सवाइ रही नथी सघां। पंहिंजी धीउ मां किथे वेंदसि, मुंहिंजो मुड़ुसु कम ते वेंदो, मुंहिंजी धीअ बीमार ने पुछियो तोखे बि मारींदासीं। हाणे मुंहिंजी धीउ न आहे, मुंहिंजी कहिड़ी ज़िंदगी आहे। मां पंहिंजा ॿार वठी बिलावल भुटे वटि वेंदसि, फौज वटि वेंदमि जिते मुंहिंजा 2 ॿार कमु कंदा। 2 ॼणा हिकिड़ो अंदरि आयो, पहिरीं कोट का टुपी आयो, हुन दर खोलियो आहे, दर खोले गोली हणी, हुनखे पाणी पीअण न ॾिनो, ओॾी महिल गोली हणी मारे छॾियऊंसि। नाज़रीन, सेवण मां कादिर कुबर इन वाक़े जा तफ़सील ॿुधाए रहियो हो। प्रोग्राम जे सिलसिले खे जारी रखंदासीं। वक़्तु ऐं मुख़्तसिर वक़फ़े जो वठूं था वक़्फ़ो।
वेलकम बैक नाज़रीन। प्रोग्राम जे खे अॻिते वधाईंदासीं। हाणे ॻाल्हि ॿोल कंदासीं खैरपुर मां अगवा ॼणियल नारी सिद्दीका चन्ना जंहिंखे अदालत पारां वारसनि हवाले कयो वियो आहे। जुमे ॾिहाड़े 22 वरनि जी सिद्दीका चन्ना जंहिंखे वनवा ॾिहाड़े अगवा कयो वियो हो, हथियारबंदनि हथियारनि जे ज़ोर ते उनखे अगवा कयो हो। पुलिस पारां कार्रवाई करे अगवा थियल न्याणी सिद्दीका चन्ना खे बाज़ियाब करायो वियो, जंहिंखां पोइ छोकिरी खे खैरपुर जे फर्स्ट सिविल जज सईद अनवर अली शाह जी अदालत में पेश कयो। अदालत में नारी पारां इहो इंकशाफ कयो वियो त जवाबदार ज़बरदस्ती साणसि निकाह कयो आहे ऐं हूअ पंहिंजे वालिदेन सां वञणु चाहे थी, पंहिंजे वारसनि ॾे वञणु चाहे थी। इन हवाले सां पुलिस पारां कार्रवाई कंदे 9 जवाबदारनि खे पिणु गिरफ़्तार कयो वियो आहे ऐं केस पिणु दाख़िल कयो वियो आहे। वधीक तफ़सील मालूम कंदासीं खैरपुर मां सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर ख़ान मोहम्मद सोलंगी खां। ख़ान मोहम्मद, इहो ॿुधायो त सिद्दीका चन्ना जंहिंखे वनवा ॾिहाड़े अगवा कयो वियो हो, पुलिस पारां उन न्याणी खे किथां बाज़ियाब करायो वियो आहे? अदालत में उन न्याणी पारां कहिड़ी स्टेटमेंट ॾिनी वई? जी सभिनि 3 ॾींहं अॻु खैरपुर जे मौला वांड में हुसैन बख्श चन्नो जे घर ते जेको आहे नामालूम हथियारबंदनि जेको आहे चढ़ाई करे उनजी हुसैन बख्श जी धीअ 22 साला सिद्दीका चन्नो जंहिंखे अगवा करे खणी विया, उनखे गुज़िरियल ॾींहुं पुलिस सखर जे कचे वारे इलाइक़े मां बाज़ियाब कराए ऐं खैरपुर आंदो। अॼु उनखे जेको आहे कोर्ट में पेश कयो खैरपुर जे फर्स्ट सीनियर सिविल जज सैयद अनवर अली शाह जी अदालत में, जिते जेको आहे छोकिरी सिद्दीका निंगरी जेको आहे सिद्दीका हुन बयानु ॾिनो त मूंखे जेको आहे हिननि ज़बरदस्ती अगवा कयो ऐं मुंहिंजे पीउ माउ खे मारकुट कई, उन्हनि मथां फायरिंग कई ऐं उन्हनि खे कुआड़ियुनि जा वार करे ऐं मूंखे जेको अगवा करे नामालूम हंधि जेको आहे गुम करे छॾियो। उन खां पोइ जेको आहे सो पुलिस जेको आहे छापो हणी ऐं मूंखे जेको आहे बाज़ियाब करायो आहे। उन खां पोइ हिन जे पंहिंजे कोर्ट में हिन बयानु ॾिनो त मां पंहिंजे वारसनि ॾे वञणु चाहियां थी, जंहिं ते जेको आहे सो जज साहिबु हुनखे वारसनि हवाले कयो, जॾहिं त जवाबदारनि मथां जेको आहे इंसदाद दहशतगर्दी कोर्ट तहत जेको आहे केस दाख़िल करण जो हुकुम कयो आहे। जी सभिनी। ख़ान मोहम्मद, न्याणी जे वारसनि सां तव्हांजी ॻाल्हि ॿोल थी, इहो वाक़ियो छो पेश आयो? छा को संगावती तकरार हलंदड़ हो? जी सभिनी, मुंहिंजी जेको आहे हुनजे वालिद हुसैन बख्श सां ॻाल्हि थी ऐं हुनजी भेणियूं आहे फिरोज़ चन्नो, हुन सां ॻाल्हि ॿोल थी। हुननि ॿुधायो त असांजी जेको आहे हिननि सां का बि इहा ॾियण वठण न हुयो। हुननि असांखां रिश्तो ज़रूरु घुरियो, पर असां हुननि खे जेको आहे जवाबु ॾिनोसीं, छो त हुननि जी जेको आहे कारपती आहे हुननि जी इलाइक़े में उथण वेहण सुठो न हुयो। हुनजे करे हुननि खे जवाबु ॾिनो, जंहिंजे करे हिननि जेको आहे कई भेरा हुननि कोशिशि कई त असां हिननि खां जेको आहे रिश्तो घुरण जी कोशिशि कयूं या वठण जी कोशिशि कयूं, वॾेरनि वटि हेॾे होॾे हुननि जी ॻाल्हियूं ॿोलियूं थियूं, पर हुननि खे जवाबु ॾिनो। उन खां पोइ 3 महीना अॻु बि जेको आहे हिन जे वालिद ते हमिलो करे हुन कुआड़ियुनि जो वार कया ऐं जेको CID मोड़ ते हिन ते हमिलो कयो, उन जो बि हुननि ते केस दाख़िल थियल हुयो, पर उन बावजूदि ही ॿीहर बि घुरंदा रहिया। उन खां पोइ जेको आहे हुननि न ॾियण ते हुननि खे ॿी जेको आहे कंहिं पंहिंजो बिरादरी में ॾियण पिया चाहिनि, त हुन वनवा में वेठल हुई छोकिरी, त हुनखे जेको आहे घरियों हथियारनि जे ज़ोर ते अगवा कयो। ख़ान मोहम्मद, छोकिरी सां निकाह कयो वियो आहे, छा इन तरह जी का ॻाल्हि ॿोल साम्हूं आई आहे? जी सभिनी, मुंहिंजी हुन सां ॻाल्हि ॿोल थी। छोकिरी सां मां ॻाल्हि ॿोल कई त हुन खां पुछियुमि त हुन चयो त ज़बरदस्ती जेको आहे मुंहिंजो जेको आहे अंगूठा जा निशान ऐं सयूं जेके आहिनि से वरितियूं वयूं आहिनि, जेके जेको आहे मां नथी सम्झां उहो जेके आहिनि जेको निकाह ते हुयूं या जेको आहे दस्तावेज़नि ते हुयूं। कोर्ट में बि हुन इहो ई बयानु ॾिनो त चए मां जो जेको आहे हिन शइ सां को बि कंहिं बि क़िस्म जो वास्तो न आहे ऐं मूं ते जेको आहे तशदुद जेको आहे मुसलसिल कंदा रहिया। ऐं मूंखे इहो बि हुननि पंहिंजो न्याणी जो चवणु हुयो त मूंखे इहो बि जेको आहे हुननि चयो त असां तुंहिंजे पीउ माउ खे मारे छॾियो आहे ऐं हाणे जे तूं इनकार कंदीअ त तोखे बि असां मारे छॾींदासीं। उन ते हुननि जेको आहे मूंखां अंगूठे जा निशान ऐं सयूं बि जेके आहिनि मूंखां वरितियूं आहिनि, पर हुननि सां मुंहिंजो को बि तालुक़ न आहे। ख़ान मोहम्मद, इहो ॿुधायो त पुलिस पारां कहिड़ी कार्रवाई कई वई आहे? केतिरनि जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे ऐं छा मुख्य जवाबदार पुलिस जी हिरासत में आहे? जी सभिनी, पुलिस जे हवाले सां तव्हांखे ॿुधायां त इंतिहाई जेको आहे किरदारु हुननि जो मुनासिब न रहियो। हुननि जेको आहे जंहिं ॾींहं ते जुमे जे ॾींहुं 3 ॾींहं अॻु जेको हिननि ते हमिलो थियो मौला वांड में, उन्हनि जे घर में जंहिं महिल चढ़ाई कई त उन्हनि जे पाड़े वारनि उन्हनि जे फायरिंग जे आवाज़ ते पुलिस खे इतला ॾिनो ऐं उन खां पोइ उन्हनि जा ॿिया जेके पाड़े वारा हुआ थाणे ताईं बि पहुता, पर पुलिस जेको आहे रिवायत पंहिंजी बरक़रार रखंदो हुते कलाक खां पोइ पहुती। उन वक़्त ताईं जेको आहे छोकिरी हुन पंहिंजो अगवा करे विया ऐं फायरिंग कंदा खणी विया। उन खां पोइ हुते ॻोठ वारनि जेको आहे उहा हिमत करे हिकु कार 2 मोटरसाइकिलूं ऐं 4 माण्हुनि खे जेको आहे हुननि पंहिंजो पकिड़े वरितो ऐं उहे जेके आहिनि पुलिस हवाले कया। उन खां पोइ पुलिस कुझु बि को अहिड़ो अमल न कयो। बाक़ी हीउ जेको अव्हांखे ॿुधायो पियो त सखर में जेको हिननि कार्रवाई कई हिननि जे निशानदेही ते वञी, उहो जेको हिन जो मुड़ुसु यहिया चन्नो ॿुधायो पियो वञे, उन यहिया चन्नो ऐं यहिया जो वालिद जेको आहे हाकिम अली, उन समेत जेको आहे निंगरी खे बि सखर जे इलाइक़े में बाज़ियाब करायो वियो।
मेहरबानी ख़ान मोहम्मद सोलंगी खैरपुर मां बाज़ियाब करायल जेका अगवा थियण नारी सिद्दीका चन्ना जे हवाले सां तफ़सील ॿुधाए रहियो हो जेकॾहिं पुलिस बर वक़्तु कार्रवाई करे हा जीअं ई छोकिरी खे हथियारनि जे ज़ोर ते ज़ोरी अगवा कयो वियो त शायदि छोकिरी जल्दी बाज़ियाब थी वञे हा। प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधाईंदासीं। हाणे ॻाल्हि कंदासीं सिंध हाई कोर्ट में पसंदि जो परिणो कंदड़ ॾहरकी वासी गुलबानो मलिक अदालत खे अपील कई आहे त उनखे तहफ़ुज़ फराहम कयो वञे ऐं जॾहिं त छोकिरी नारी गुलबानो मौक़िफ़ इख़्तियार कयो त खेसि कंहिं बि अगवा न कयो आहे। हुन पंहिंजी मर्ज़ीअ सां जावेद मलिक सां रहीम यार ख़ान जे ख़ानपुर में शादी कई आहे ऐं हुनखे पंहिंजी मर्ज़ी सां रहणु ॾिनो वञे। हुनजे मुड़ुस जे मथां जेके बि केस हुनजे अगवा जे हवाले सां ज़बरदस्ती शादी जे हवाले सां दाख़िल थियल आहिनि उहे सभु कूड़ा आहिनि। अदालत पारां गुलबानो मलिक खे तहफ़ुज़ फराहम करण जो हुकुम ॾिनो वियो ऐं ईंदड़ ॿुधणी ते नारी जे वारिसनि खे पिणु पेश थियण जो हुकुम ॾिनो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील मालूम कंदासीं कराची मां सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर सिकंदर भुट्टो खां। सिकंदर, इहो ॿुधायो त सिंध हाई कोर्ट में पसंदि जो परिणो कंदड़ ॾहरकी वासी गुलबानो मलिक अदालत में पेश थी। उन पारां अदालत में तहफ़ुज़ जी दरख़्वास्त ॾिनी वई आहे। केतिरा ॾींहं अॻु में इन पारां शादी कई वई ऐं केतिरा केस दाख़िल कया विया आहिनि गुलबानो जे मुड़ुस मथां? जी सभीन जेको आहे त अॼु सिंध हाई कोर्ट जी बरुकनी बेंच हुई जंहिंमें जस्टिस नेमतुल्ला फुलपोटो जी सरबराही में जंहिंमें जेको आहे त ॾहरकी वासिण ॻोठ साइनो मलिक जी नारी हुई जंहिं जेको आहे त पसंदि जो परिणो कयो आहे। उनजो चवणु हो त अदालत जे रूबरू त ऐं जेको आहे त 24 जुलाई ते खानपुर महर आहे खानपुर कटोड़ा आहे रहीम यार ख़ान जो शहर उतां जेको आहे त पसंदि जी शादी कई आहे ऐं जावेद मलिक सां। जंहिंखां पोइ जेको आहे त मुंहिंजा जेके माइट आहिनि जंहिंमें मुंहिंजा पीउ माउ ऐं ॿिया बिरादरी जा माइट जंहिंमें अमनुल्ला मलिक ऐं ॿिया जेके आहिनि भाउसर हू मूं ते जेको आहे त कूड़ो केस दाख़िल मुंहिंजे मुड़ुस ऐं मुंहिंजे जेके मुड़ुस जा माइट आहिनि अब्दुरहमान मलिक ऐं ॿिया उन्हनि जे मथां ऐं उहो ॾहरकी थाणे ते केस दाख़िल आहे ऐं पसंदि जी शादी कई आहे। पंहिंजी मर्ज़ी सां जेको आहे त घरां निकिती आहियां ऐं मूंखे कंहिं बि अगवा न कयो आहे। मुंहिंजो इहो बि चवणु हुयो त कुझु जेके उते बासर जेके वॾेरा आहिनि अमनुल्ला मलिक वारा ऐं ॿिया जेके उतो जो कुझु मियां इक़बाल या ॿिए कंहिंजो नालो था ॾियनि त अहिड़ी का बि सदाकत न आहे ऐं कंहिं मियां इक़बाल या कंहिं ॿिए खे न सुञाणींदी आहियां। अहिड़ा अख़बारात में कूड़ा बयान ॾेई रहिया आहिनि। जॾहिं त अदालत जेको आहे त उन ते इहो फ़ैसिलो कयो त नारी खे जेको आहे त तहफ़ुज़ ॾियण जो हुकुम ॾिनो ऐं संदन मुड़ुस खे बि ऐं उनखां अलावा जेको उन्हनि ते अगवा जो केस दाख़िल आहे उन बाबति अदालत इहो हुकुम जारी कयो त जेके बि उन में जवाबदार आहिनि उहे ट्रायल कोर्ट सां राब्तो करनि। जॾहिं त अदालत 3 सितंबर ताईं इहा ॿुधणी मुलतवी कई जंहिंमें जेको आहे त एडवोकेट वहाब बलोच पारां अहिड़ी दरख़्वास्त दाख़िल कराई वई त संदसि नारी जा जेके पीउ माउ आहिनि उन्हनि सां मुलाक़ात बि कराई वञे ऐं उनखां पोइ जेको आहे त अदालत को फ़ैसिलो करे। अदालत जेको आहे त नारी खे फ़िलहाल पंहिंजे मुड़ुस जावेद मलिक ॾांहुं वञण जो जेको आहे त हुकुम ॾेई छॾियो आहे ऐं अदालत इहो बि हुकुम कयो आहे त नारी गुलबानो जेके आहे त उनजा वालदेन जेके आहिनि उन्हनि खे अदालत तलब कयो आहे 3 सितंबर ते ऐं अदालत इहो हुकुम जारी कयो आहे त संदन वालदेन सां मुलाक़ात कराइण खां पोइ सिंध हाई कोर्ट को नारी जो फ़ैसिलो कंदी त नारी केॾांहुं वेंदी। जी मेहरबानी सिकंदर। सिंध हाई कोर्ट में पसंदि जो परिणो कंदड़ ॾहरकी वासी गुलबानो मलिक जे हवाले सां असांखे अपडेट ॾेई रहिया। नाज़रीन, अॼोके हॉट इशू प्रोग्राम जो वक़्तु पिण ते पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो। अॼोके हॉट इशू प्रोग्राम में असां सिंध जे कुझु शहरनि मां हथियारनि जे ज़ोर ते किथे नारियुनि खे अगवा कयो वियो, उन्हनि जो ज़ोरी मज़हब मटायो वियो, ज़बरदस्ती उन्हनि जूं शादियूं करायूं वयूं, किथे नारियुनि पारां मर्ज़ीअ सां पसंदि जा परिणा कया विया ऐं तहफ़ुज़ जी दरख़्वास्तूं ॾिनी वयूं ऐं किथे वरी रिश्तनि जे सगावती तकरार तां नियाणियुनि खे अगवा करे उन्हनि खे क़तल कयो वियो। इन तरह जा जेके मुख़्तलिफ़ इलाइक़नि में सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में जेके वाक़िया पेश आया आहिनि उन्हनि इशूज़ खे असां पंहिंजे प्रोग्राम में शामिलु कयोसीं जेके ॾींहों ॾींहुं वधंदा वञनि पिया ऐं तव्हां ताईं अपडेट पहुचायासीं। ईंदड़ प्रोग्राम में कुझु नवां इशू खणी हाज़िर थींदासीं। तेसिताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह वाहे।